साइण फरमाए थी यज़ीद हीअ 4 सालन जी सकीना गवाह हुआ जॾहिं तुंहिंजो कातिल शिमर पियो मारे शबीर जी पेशानी ज़मीन ते हुई। सकीना नंढड़ा हथ ॿधी पई चवे न मार मुंहिंजे बाबे जो कोई छॾाइण वारो न रहियो। मलोन तो चवे अली जी धी पीउ जे हक़ में गवाही ॾींदी को ॿियो गवाह अथई। ज़ैनब आलिया रोई थी चवे मां 70 कदमनि ते पई ॾिसां जॾहिं कातिल पियो मारे शबीर जी पेशानी ज़मीन ते हुई। सुभान रब्बियल आला वब हमद पढ़ी पियो चवे या अल्लाह जे तू राज़ी आ मां भी राज़ी। ही मलौन तो चवे ज़ैनब अञा को गवाह अथई जंहिंजी अख में अञा घोड़ो न आयो आहे। ज़ैनब आलिया हक़ ॾेई थी चवे जे ही गवाहियूं क़बूल न थई पोइ घुराए उहो खंजर जंहिंसां शिमर मारियो हो। मां ज़ैनब उनखे हुक्म ॾियां खंजर बि चवंदो हुसैन नमाज़ पढ़ंदे मारियो। जीअं ज़ैनब आलिया जा लफ़्ज़ ख़त्म थिया खंजर खे खणी आया। ज़ैनब आलिया हक़ ॾेई थी चवे खंजर माली जी धीअ थी चवां ॿुधाए हुसैन नमाज़ पढ़ंदे मारियो आहे। खंजर मां आवाज़ आयो यज़ीद तोहमत न हण मां गवाह हुसैन नमाज़ पढ़ंदे। मौला तुझे दाहू क़ब्र ज़हरा ते मौला पुरसो कबूल रोइण वारो जीअं खंजर मां आवाज़ आयो एक मसीह शख्स उठियो सजाद मौला जे साम्हूं वेही तो चवे कैदी ॿुधाए जंहिं बेज़बाने खां ॻाल्हायो आहे हीअ कहिड़े नबी जी धीअ आहे। मौला रोई था चवनि अखियूं बंदि कर हीअ ज़हरा ॼाई ज़ैनब। जियां ज़ैनब जो नालो ॿुधे मुंहं में मातम करे तो चवे जे ज़ैनब हिते आई आ त अब्बास काॾे वियो। मौला कबूल करे मौला तुझी मातमदारी खे क़ब्र ज़हरा ते पुॼाए। रोइण वारा मौला फरमाइनि था अब्बास आख़िर ताईं पियो चवे मौला मोकल ॾे मां ॼाणा ही लखनि जो मजमो ॼाणे। मसीह शख्स तो चवे मौला कुछ घुर त ॾियाए मता क़यामत में ईसा नबी जे साम्हूं मां शर्मंदो थियां। मौला रोई था चवनि जे ॾियणु चाहीं तो ॿियो कुझु बि न बाज़ार मां हिकु चादर वठी आ शराबिन जो हुजूम मां पंहिंजी माउ ज़ैनब जे सर ते चादर पारायां। हो रोइण वारो जीअं ज़ैनब आलिया जे मथे ते चादर आई खुदा जी लानत हुजे। शिमर तो चवे ओ नेज़न वारो जल्दी कयो बाग़ीअ जी भेण जे मथे तो चादर लायो। जीअं नेज़न वारा हलिया ज़ैनब आलिया ओॾे मों कयो जिथे घोड़े जी गिचीअ में गाज़ी जो सर्रा सॾे थी चवे अब्बास हलिया मां वरी थी मार जा। जियां बीबी सॾियो आ मौला जो सर कॾहिं साॼे कॾहिं खाॿे लब हलाए तो चवे ज़ैनब शल इहे हुकुम कर भला मेरी आ ओ मां सिकंदो पियो वठां जे हुकुम मिलनि हा तूं शाम न अची।